अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। सभ खां पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। हैदराबाद सिंध त्रिपुरा पार्टी जो 29 क़ौमी कांग्रेस जो इजलास सिंध त्रिपुरा पार्टी जी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जी सदारत में थी गुज़रियो। इजलास में सॼी सिंध मां 380 काउंसिलरनि शिरकत कई। इजलास में ईंदड़ 2 सालनि लाइ सिंध त्रिपुरा पार्टी जी मरकज़ी बॉडी जी चूंड कई वई, जंहिंमें चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी, सीनियर वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो, वाइस चेयरमैन गुलज़ार सुमरो, वाइस चेयरमैन हैदर शाहानी, सेक्रेटरी जनरल हैदर मल्ला, डिप्टी जनरल सेक्रेटरी डॉक्टर सुमार मंगरो, जॉइंट सेक्रेटरी आशिक सोलंकी, खजानची कादिर चना, इंफॉर्मेशन सेक्रेटरी इम्तियाज़ समूह, राब्ता सेक्रेटरी निसार कीरो चूंडिया विया। जॾहिं त सेंट्रल कमेटी जे लाइ डॉक्टर अब्दुल हमीद मेमण, होद खान गाडे, डॉक्टर अहमद नूनारी, शौकत अबड़ो, खुदा बख्श दर्स, गौतम चना ऐं खैरमन मक्सी चूंडिया विया। सिंध तरक्की पसंद पार्टी जे मुशावरती काउंसिल जे लाइ नूरदीन अब्बासी, गुलाम सिंह मैसर, एजाज सिंधी, मोहम्मद अली अबड़ो, शफकत मैसर, गुलाम मोहम्मद रिंद, मंजूर नाइज, मुश्ताक सुमरो चूंडिया विया। इजलास में 24 फरवरी ते योम मादरे वतन जो शानदार जलसो हैदराबाद में करण जो फ़ैसिलो कयो वियो ऐं ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में भरपूर हिस्सो वठण जो फ़ैसिलो पिणु कयो वियो। नवाब शाह जमायत इस्लामी पाकिस्तान जे अमीर सराजुल हक जे अपील ते पूरे मुल्क वांगुरु नवाब शाह में बि कश्मीरनि सां इज़हार यकजहती लाइ तराज़ू चौक चकरा बाज़ार वटां सूबाई अमीर मोहम्मद हुसैन मेहनती, सरदार ज़ुबैर ख़ादिम हुसैन सोलंकी, ज़िले अमीर सरवर अहमद कुरैशी जी अॻवानी में शानदार हिकु रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी नवाब शाह प्रेस क्लब पहुती, जिते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मौजूदा हुकुमरान कश्मीर पॉलिसी ते यूटर्न वठणु चाहे थी, लेकिन पाकिस्तान जे 22 करोड़ अवाम पंहिंजे कश्मीरी भाइरनि जी आज़ादी लाइ उन्हनि सां गॾोगॾु बीठल आहे। इंडिया जो ज़ुल्म ऐं जबर उन्हनि खे जदोजहद ऐं आज़ादी हासिल करण खां नथो रोके सघे। हिननि चयो त कश्मीर पाकिस्तान जे शहर आहे, इन जी आज़ादी सां पाकिस्तान मुकमल थींदो। हिननि चयो त अॼु पूरे मुल्क में पाकिस्तानी अवाम पंहिंजे कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती लाइ रस्तनि ते निकिती आहे। इंशाअल्लाह इहो ॾींहुं परे न आहे जॾहिं कश्मीर में बि आज़ादी जो सिज उभरंदो। इन मौक़े ते रैली में शरीक माण्हुनि भारत ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी कई। SSP मटियारी मोहम्मद कलीम मलिक जी हिदायत, ज़िले अंदरि मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़। मटियारी पुलिस जी वॾी कार्रवाई 1 करोड़ जी मालियत जे मंशात हथ करे 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। मटियारी क़ौमी शहरा ते मटियारी पुलिस कार्रवाई कंदे LPG गैस वारे टैंकर मां लॻभॻि 1 करोड़ रुपयनि जी मंशात हथ करे वरिती आहे। पंजाब खां कराची वेंदड़ LPG गैस वारे टैंकर मां तक़रीबन 1 करोड़ रुपयनि जी पाबंदी मड़ियल मैनपुड़ी ऐं इस्तेमाल थींदड़ सोपायूं हथ करे वरितियूं आहिनि। मटियारी पुलिस गश्त दौरान खेसि ॻुझी इतला मिली, जंहिं ते क़ौमी शहरा ते अलनूर पेट्रोल पंप भरिसां कार्रवाई करे टैंकर खे रोके तलाशी वरिती, जंहिंमें मैनपुड़ी में इस्तेमाल थींदड़ कचियूं सोपायूं हथ करे बलूचिस्तान सां तालुक़ रखंदड़ 2 जवाब मोहम्मद नबी ऐं दौलत ख़ान खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जिन वॾी महारत सां गैस वारे टैंकर में तक़रीबन 1 करोड़ रुपयनि जूं मैनपुड़ीअ में इस्तेमाल थींदड़ कचियूं सोपारियूं नशे वार Z21 सोपारियूं लिकायूं हुयूं। कचियूं सोपारियूं नशे वार Z21 सोपारियूं जेके टैंकर ज़रिए पंजाब खां कराची स्मगल थी रहियूं हुयूं। नाज़रीन, पूरे मुल्क जीअं अॼु बान सैदावन में 5 फरवरी कश्मीरनि सां यकजहती तौर शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि खां JUP नूरानी ग्रुप पारां अलामा माशूक अली मजददी, मौलवी गुलाम मोहिउद्दीन सहेड़ो, तहरीक लबैक पारां सैयद आबिद शाह, आदिल चांडियो, फैज़ सुमरो जी अॻवानी में रैलियूं कढियूं वियूं। इन मौक़े ते कश्मीर बणिजंदो पाकिस्तान, भारती ज़ुल्म बंदि करायो जा नारा हयां विया। हिननि चयो त कश्मीरनि खे आज़ादी मिलण ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। कश्मीर पाकिस्तान जो अटूट हिसो आहे। इन लाइ आलम इस्लाम कश्मीरनि सां भारती ज़ुल्म जो नोटिस वटि हर प्लेटफॉर्म ते गॾु थियणु घुरिजे। ॿियो रस्तो इहो आहे त क़ुर पाक में अल्लाह पाक जो फरमान आहे त जेकॾहिं ज़ुल्म वधी वञे उन ख़िलाफ़ जिहाद कयो वञे, भारत ज़ुल्म बंदि करे ऐं कश्मीरनि खे मुकमल आज़ादी ॾिनी वञे। नाज़रीन, ही हुयूं अॼु अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजे YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।